रिपोर्टर शौकत खास खली की रिपोर्ट मुताबिक थाना बुला खान डायरेक्टर लाइव स्टॉक सिंध डॉक्टर हिजबुल्ला भुट्टो और डिप्टी डायरेक्टर अब्दुल वहाब की अगवानी में लाइव स्टॉक की टीम थाने बुला खान पहुती। थाने बुला खान ऐं भरपासे के गोठन में चौपाई माल की वैक्सीन कई वई। बरसातुन खां पोइ थाने बुला खान तालुके में चौपाई माल में पखड़जंदड़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि गोगी ब्लैक वाटर और निमोनिया की वैक्सीन करण दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर हिजबुल्ला चयो त चौपाई माल में बरसातुन सबब मुख़्तलिफ़ बीमारियों पखड़जी रहियूं आहिनि जिनकी वैक्सीन कई पई वञे। हिन वक्त ताईं पूरे कोहिस्तान में 50,000 खां वधीक जानवरनि खे वैक्सीन करे चुका आहियूं। हुन वधीक चयो त सिंध में लाइव स्टॉक के डॉक्टरनि की खोट है जंहिं सबब कोहिस्तान जूं वेटरनरी अस्पतालूं वीरान पयल आहिनि। कमीशन पास 280 वेटरनरी डॉक्टर ऑर्डरनि के इंतजार में वेठल आहिनि। उन्हनि जा ऑर्डर जल्द कया वञनि त जीअं माल जी सही तरीक़े सां सार संभाल लही सघिजे। उन मौके ते डॉक्टर सरफराज, डॉक्टर तीरथ दास, नवाब खासकेली ऐं ॿिया मौजूद हुआ।